हेलो दोस्तों, अॼु तव्हांखे फिल्म दी प्लेटफॉर्म जे बारे में ॿुधाईंदासीं। फिल्म गोरेन नाले हिक शख़्स ते ठहियल आहे जेको पंहिंजो डिप्रेशन ऐं सिगरेट ख़त्म करण जे लाइ हिन जेल में मर्ज़ीअ सां वेंदो आहे, पर उते जा कानून सज़ाऊं वॾे ज़ालिम हूंदा आहिनि। हीउ उते सभिनी जी मदद करण जी कोशिश कंदो आहे। त पोइ अचो ॾिसूं कीअं थो गोरेन ज़िंदा रखी सघे पंहिंजे पाण खे। चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक कंदा। हलो, मूवी जी शुरुआत थींदी आहे त पाण हिकु वॾो किचन ॾिसंदा आहियूं जिथे इलाही माण्हू कमु करे रहिया आहिनि ऐं हिते इलाही सुठा सुठा खाधा ठहंदा पिया आहिनि। उन खां पोइ पाण हिकु वॾी जेल ॾिसंदा आहियूं जंहिंमें गोरेन खे ॾिसंदा आहियूं। गोरेन जे साम्हूं हिकु माण्हू वेठल हूंदो आहे, हुनजो नालो हूंदो आहे ट्रीमागासी। ट्रीमागासी हिन जी जेल जो पार्टनर हूंदो आहे। ट्रीमागासी गोरेन खे चवंदो आहे त पाण लेवल 48 में आहियूं। गोरेन हिते हींअर आयो आहे, इन करे हिनखे हिन जे बारे में का बि ख़बर न आहे। ट्रीमागासी इलाही महीननि खां हिते ई आहे, इन करे हिनखे सभु कुझु ख़बर आहे। हू गोरेन खे चवंदो आहे त मथे जे बचियल खाधे मां पाण खे खाइणो पवंदो। मूवी जी शुरुआत में जेको पाण किचन ॾिठो हो उहो 0 ग्राउंड ते आहे। हीउ खाधो 0 ग्राउंड खां वठी 1 लेवल 2 लेवल ताईं ईअं करे हेठि ताईं वेंदो आहे। हिन खाधे जो प्लेटफॉर्म हर लेवल ते कुझु देरि ताईं बीहंदो आहे। जेके मथियां माण्हू या त हिनखे खाई छॾींदा आहिनि या त बर्बाद करे छॾींदा। हिन जे करे हेठि वारनि खे खाधो न मिलंदो आहे। ट्रीमागासी खे त का बि ख़बर न आहे त हीउ लेवल हेठि केतिरी आहे, पर हीउ पहिरें महीने 132 लेवल ते हो जिते हिनखे खाइण लाइ कुझु न मिलंदो। हमेशह ई हुनजो प्लेटफॉर्म ख़ाली ईंदो हो। गोरेन हेठि वारनि सां ॻाल्हाइण वेंदो आहे त ट्रीमागासी हुनखे रोके छॾे थो। हू हुनखे कंहिंसां बि ॻाल्हाइण न ॾींदो आहे। हुन खां पोइ हिननि ॾे खाधे जो प्लेटफॉर्म अची वेंदो आहे। जीअं त ट्रीमागासी जल्दी खाइण लॻंदो आहे, पर गोरेन खाधे जी हालत ॾिसी हू खाइण न चाहींदो आहे। बस ही हिकु फ्रूट खणंदो आहे जीअं त हुनखे पोइ खाई सघे। पोइ टाइम ख़तम थी वेंदो आहे, खाधो हेठि वेंदो हलियो आहे। ट्रीमागासी खाधे में थुके छॾींदो आहे जीअं त गोरेन हिनखे ॾिसी इलाही हैरान थी वेंदो आहे त आख़िर ही छा करे रहियो आहे। पोइ अचानक कमरे जो टेम्परेचर वधंदो वेंदो। ट्रीमागासी हुनखे फ्रूट हेठि उछलाइण जो चवंदो आहे, छो जो न त कमरे जो टेम्परेचर अञा बि वधी वेंदो। हुन खां पोइ गोरेन फ्रूट हेठि उछलाए छॾींदो। ट्रीमागासी हिनखे चवंदो आहे त जेसिताईं खाधो हिन लेवल ते आहे तेसिताईं पाण खाई सघूं था, तेसिताईं पंहिंजो आहे, खाई सघूं था, पर पाण हिनखे रखी नथा सघूं। गोरेन हिनखे हिते अचण जी वजह ॿुधाईंदो आहे। हू ॿुधाईंदो आहे त हू पंहिंजे सिगरेट छॾण लाइ हिते आयो आहे। हुन खां पोइ 6 महीननि खां वेंदो ऐं हिनखे डिग्री बि मिलंदी। हिते हर कंहिंखे का बि शइ खणी अचण इजाज़त आहे, इन करे गोरेन पाण सां गॾु हिकु बुक खणी आयो। ॿिए ॾींहुं बि गोरेन खाधो न खाईंदो आहे। हू ट्रीमागासी खां पुछंदो आहे हिते अचण जी वजह। ट्रीमागासी हिनखे ॿुधाईंदो आहे त हिकु ॾींहुं टीवी हिन ॿाहिरि उछलायो, ॿाहिरि बीठल हिकु माण्हू जी मौत थी वेंदी आहे। ट्रीमागासी खे पागल खानो या हीअ जेल हिनखे पसंदि करणी हुई, हिन इहा ई पसंदि। ट्रीमागासी खे का बि हिकु शइ खणी अचणी हुई त हीउ हिकु पंहिंजे पाण सां तेज़ हिकु चाकू खणी आयो हो। गोरेन अञा केतिरा ॾींहं बुख में हुजे हा, इन करे हुनखे मजबूरन ही खाधो खाइणो पियो। तॾहिं ॾिसूं था त मथां हिकु माण्हू किरे थो ऐं गोरेन हुनखे ॾिसी इलाही परेशान थी वेंदो आहे। पर हिते कंहिंखे बि फ़र्क़ु न पवंदो आहे, बल्कि हिते जे सिस्टम खे बि को फ़र्क़ु न पवंदो आहे। हिते कुझु बि थी वञे या केर बि मरी वञे। गोरेन ट्रीमागासी खे चवंदो आहे त तूं 132 लेवल में कंहिंसां गॾु आहीं, तुंहिंजे साथीअ जो छा थियो, छा तो पंहिंजे हिन छुरे सां हुनखे कटे किथे खाई त न छॾी, छो जो उते त को बि खाधो नथो पहुचे। ऐं ट्रीमागासी हिन सवाल जो को बि जवाब न ॾींदो आहे। पोइ ॾिसूं था त उते खाधे जो प्लेटफॉर्म ईंदो आहे। उन ते वेठल हिकु माई हूंदी आहे जंहिंजो नालो निहारो हूंदो आहे। निहारो खे इलाही धक लॻल हूंदो आहे, हुनजे करे गोरेन खे हुनखे इलाही तरस ईंदो आहे। ट्रीमागासी हिनखे ॿुधाईंदो आहे त हीअ माई हर महीने हेठि वेंदी आहे पंहिंजे ॿार जे लाइ, ऐं जेको मथां माण्हू किरियो हो उहो हिन जो साथी आहे। हीअ हर महीने कंहिं न कंहिं पंहिंजे साथीअ जो क़त्ल कंदी आहे जीअं त हेठि वञण लाइ सहूलियत वधी सघे। ट्रीमागासी ॿुधाईंदो आहे त हिन 132 ते पंहिंजे साथीअ जो क़त्ल न कयो आहे। असल में हुनजो टाइम ख़तम थी वियो हो, इन करे हू पंहिंजे घर हलियो पियो। हुन खां पोइ 3 ॾींहं असां उते वेठा हुआसीं। हुन खां पोइ हिकु उते बाडी किरी जंहिंखे असां कटे खाधोसीं ऐं असां ज़िंदा रहिया। असां कंहिंजो बि क़त्ल न कयो आहे। टाइम ख़तम थींदो आहे त प्लेटफॉर्म हेठि वञण लॻंदो आहे। जेके हेठि मौजूदु हूंदा आहिनि उहे निहारो जो ज़ना कंदा आहिनि। गोरेन इलाही रड़ियूं कंदो आहे पर कुझु करे न सघंदो आहे। गोरेन बि आहिस्ता हिते रहण जूं आदतूं विझी छॾींदो आहे। पोइ ॾिसंदे हिकु महीनो गुज़री वेंदो आहे। हिकु राति गैस जी बदबू ईंदी आहे ऐं हिननि खे हुते बेहोश करे छॾींदा आहिनि। हुन खां पोइ सुबुह जो 2 लेवल ते मौजूदु हूंदा आहिनि। सुबुह जो जॾहिं गोरेन जूं अखियूं खुलंदियूं आहिनि ॾिसंदो आहे त हू हुते ॿधियल आहे। ट्रीमागासी हिनखे ॿधी हिते रखियो आहे। ही 172 लेवल ते मौजूदु हूंदा आहिनि। ट्रीमागासी गोरेन खे चवंदो आहे त तोखे ॿधण मुंहिंजी मजबूरी आहे।
ऐं तूं ताक़तवर आहीं, पंहिंजी खाजी वञण खां बहितर आहे त ॿियनि खे खायो वञे। पोइ ॾिसूं था त खाधे जो प्लेटफॉर्म ईंदो आहे पर हुन में खाधो मौजूदु न हूंदो आहे। हू गोरियुनि खे चवंदो आहे त हिकु हफ़्ते ताईं बिना खाधे रही सघिजे थो, जो हिन पहिरियां बि ईअं कयो आहे। गोरियुनि खे चवंदो आहे त हुनजे जिस्म जो टुकुर कटे पाण खाईंदो ऐं हुनखे बि खाराईंदो। गोरियुनि ट्रीमागासी खे चवंदो आहे त पाण पाणी पी ज़िंदा रही सघूं था, पर ट्रीमागासी हिनखे चवंदो आहे त पर आउं नथो रही सघां खाइण खां सवाइ, छो जो आउं हिकु पोड़ो माण्हू आहियां। ॾिसंदे ॾिसंदे इलाही ॾींहं गुज़री चुका हूंदा आहिनि। हुन खां पोइ ट्रीमागासी गोरियुनि जो पेर कटे छॾींदो आहे। हुन खां पोइ ॾिसूं था त खाधे जो प्लेटफॉर्म ईंदो पियो आहे, उन ते नियारो मौजूदु हूंदी आहे। नियारो ट्रीमागासी ते हमलो करे हुनजो गलो कटे छॾींदी आहे। हुन खां पोइ गोरियुनि खे आज़ादु कंदी आहे ऐं हू चाकू उनखे ॾींदी आहे ऐं हू चाकू खणी हुन सां ट्रीमागासी जो क़त्ल करे छॾींदो आहे। हुन खां पोइ गोरियुनि बेहोश थी वेंदो आहे। हुन खां पोइ हुनखे होश ईंदो आहे त हू ॾिसंदो आहे त नियारो ट्रीमागासी जे जिगर खे खाई रही आहे। हुन खां पोइ गोरियुनि खे बि ॾींदी आहे हीउ जिगर खाइण जे लाइ। गोरियुनि बि हुनखे खाइण शुरू थी वेंदो आहे। सुबुह जो जॾहिं प्लेटफॉर्म ईंदो आहे त नेर हुन ते चढ़ी हेठि वेंदी हली आहे। गोरियुनि ट्रीमागासी जी सॼी बॉडी खाई उन ते ज़िंदा रहंदो आहे। ॾिसंदे ॾिसंदे हिकु महीनो गुज़री वेंदो आहे। वरी ॾिसूं था त गैस शुरू थी वेंदी आहे ऐं गोरियुनि उते बेहोश थी वेंदी आहे। वरी सुबुह जो ॾिसूं था गोरियुनि जी सुबुह जो अखि खुलंदी आहे। ॾिसंदो आहे त हिकु माई वेठल आहे ऐं हुन सां गॾु हिकु कुतो आहे। हिन जो नालो इमागोरी हूंदो आहे। हीअ औरत उहा आहे जंहिं शुरू में गोरियुनि जो इंटरव्यू वरितो हो। इमागोरी चवंदी आहे त हिननि जे लाइ 25 सालनि ताईं कमु कयो आहे। हिनखे इहा ॼाण न हुई त हिते जो हालतूं इलाही ख़राब आहिनि। उहा हिते सभिनी जी मदद करण जे लाइ आई आहे। गोरियुनि हिन खां पुछंदो आहे त हिते तक़रीबन केतिरियूं लेवल आहिनि। हू हिनखे का एतिरी त मालूमात न हूंदी आहे, पर हिनखे ॿुधाईंदी आहे त 200 लेवल आहिनि। वरी खाधे जो प्लेटफॉर्म ईंदो आहे, पर इमागोरी चवंदी आहे त हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं खाधो खाईंदसि। 2 प्लेटूं ठाहींदी आहे, पर हुते गोरियुनि हिनखे चवंदो आहे अगरि हिते को ॿार थियो त उहो त बुख में मारिजी वेंदो। हीअ चवंदी आहे त 16 सालनि खां वठी हिते ॿारनि खे इजाज़त न आहे। जॾहिं प्लेटफॉर्म हेठि वेंदो पियो आहे त हीअ हेठि वारनि खे चवंदी आहे त खाधो पूरो पूरो खाओ, पंहिंजे हिसे जो खाओ, वधीक न खाओ, छो जो हेठि वारनि खे खाधो मिली सघे। इन ॻाल्हि जो को बि फ़ाइदो न थींदो आहे, केर बि हिनजी न ॿुधंदो आहे। हर रोज़ ईअं कंदी आहे, 2 प्लेटूं ठाहींदी आहे ऐं हेठि वारनि खे इलाही चवंदी आहे, पर को बि फ़ाइदो न थींदो आहे। हेठि वारा केर बि हिनजी ॻाल्हि न ॿुधंदा आहिनि। वरी प्लेटफॉर्म ईंदो आहे खाधे जो, हुते हुन ते नियारो पियल हूंदी आहे ऐं हुनजी तबियत इलाही ख़राब हूंदी आहे। गोरियुनि हिनजो इलाही ख़्यालु रखंदो आहे। हुन खां पोइ गोरियुनि खे निंड अची वेंदी आहे। गोरियुनि जूं जॾहिं अखियूं खुलंदियूं आहिनि त ॾिसंदो आहे त औरतूं पाण में विड़ी रहियूं आहिनि। असल में नियारो इमागोरी जे कुते खे खाई छॾियो आहे। ॾिसूं था त नियारो प्लेटफॉर्म जे हेठि वई हली आहे। उते गोरियुनि इमागोरी खे चवंदो आहे त हुन पंहिंजे ॿार जे लाइ कयो आहे। इमागोरी ॿुधाए थी गोरियुनि खे त 10 महीना पहिरियां नियारो हुते आई हुई ऐं पंहिंजी मर्ज़ी सां आई हुई ऐं हूअ हिकु अदाकार हुई, जीअं त हुन गिटार खे पसंदि कयो हो ऐं हूअ जॾहिं आई हुई त अकेली हुई, हुन सां गॾु को बि ॿार न हो। हीअ चवंदी आहे त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते तोखे यकीन करणो पवंदो। आउं 3 सालनि खां कैंसर सां विड़ी रही आहियां। जॾहिं ख़बर पई त मरण वारी आहियां त हिन जे करे हिते आई आहियां सभिनी जी मदद करण। मूंखे ख़बर न हुई त कॾहिं खां माण्हुनि खे मोकिले रही आहियां हिन दोज़ख में। हिन लेवल ते हिन जो असल में आख़िरी ॾींहुं हो। गोरियुनि इमागोरी खे खाधे खाइण जो चवंदो आहे, पर इमागोरी इलाही परेशान हूंदी आहे। हुनखे इलाही ॾुख हूंदो आहे, छो जो हिते जे माण्हुनि जी हालत ख़राब हूंदी आहे। हिन जे कुते जे वञण खां पोइ हिनखे इलाही ॾुख पहुतो ऐं गोरियुनि जूं जॾहिं अखियूं खुलंदियूं आहिनि त ॾिसंदो आहे त हू लेवल 202 जे मौजूदु आहे। ॾिसंदो आहे त इमागोरी हुनजे अॻियां लटकियल हूंदी आहे, छो जो हुन ख़ुदकुशी करे छॾी आहे। इहो ॾिसी करे गोरियुनि इलाही परेशान थी वेंदो आहे। हीउ हेठि ॾिसंदो आहे त उते ॿिया बि इलाही लेवल मौजूदु हूंदा आहिनि। मतिलबु त इमागोरी ग़लति हुई, उते इलाही ॿिया बि लेवल मौजूदु आहिनि। हुन खां पोइ खाधे जी प्लेटफॉर्म ईंदी आहे, पर उते को बि खाधो मौजूदु न हूंदो आहे ऐं हीउ टुटल हिकु प्लेट जो टुकुर खणी वठंदो आहे ऐं दीवार ते कुझु हिसाब कंदो आहे। ज़िंदा रहण जे लाइ इमागोरी जो हुनखे जिस्म खाइणो पवंदो आहे। हुन खां पोइ ॾिसंदे ॾिसंदे 1 महीनो पूरो थी वेंदो आहे। वरी ॾिसूं था त गोरियुनि लेवल 1 ते अची वेंदो आहे। हिन जे साथीअ जो नालो भारत हूंदो आहे, जेको मथे वारनि खां मदद वठी रहियो आहे त जीअं हू उतां ॿाहिरि निकिरी सघे। जॾहिं हीउ चवण जी कोशिश कंदो आहे त मथे वारा माण्हू हुनजे मथां पोटी करे छॾींदा आहिनि। हू हेठि किरण वारो हूंदो आहे त उते गोरियुनि हिनखे बचाए वठे थो। हिन जे दौरान हुनजी रस्सी हेठि किरी पवंदी आहे। ही जेके 6 लेवल ते हूंदा आहिनि उन्हनि खे सुठो खाधो ॾिनो वेंदो आहे। गोरियुनि हिनखे ॿुधाईंदो आहे त आउं जॾहिं मथे लेवल ते हुउसि त मूं हिसाब कयो हो त हिते 250 लेवल आहे। गोरियुनि भारत खे सम्झाईंदो आहे ऐं हुन खां मदद वठंदो आहे त जीअं त हेठि ताईं खाधो पहुचाए सघे। इहो सभु हीउ अकेलो नथो करे सघे, हिन जे करे भारत सां मदद वठंदो आहे त जीअं सिस्टम कुझु सुधरी सघे ऐं उते भारत बि तयारु थी वेंदो आहे।
वरी ॾिसूं था त हेठि वारनि खे खाधो पहुचाइण जे लाइ ही भई प्लेटफॉर्म जे मथां बीठल हूंदा आहिनि। उन खां पोइ ही हेठि वेंदा आहिनि। 50 लेवल ताईं त ही खाधो रसाए थी सघे। हिन जे करे ही फ़ैसिलो कंदा आहिनि त 50 खां हेठि वारनि खे खाधो ॾिनो वञे ऐं 50 खां मथे जेके उन्हनि खे अॼु खाधो न ॾिनो हूंदो, ईअं ई हिकु सेटिंग ठाही ऐं हिननि जी केर बि जेको ॻाल्हि नथो मञे त ईअं करे ही हेठि हलिया वेंदा आहिनि। हिकु लेवल ते भारत जो सर मिलंदो आहे। हिन जो सर हिनखे ॿुधाईंदो आहे त हिकु ठहियल प्लेट मथे मोकिलणी पवंदी त उहा प्लेट हुननि जे लाइ हिकु मैसेज थी सघे कि आख़िरी लेवल ते हिन शायदि हू कुझु कनि। ही पेना कोटा खणी वठंदा आहिनि। पेना कोटा हिन जो हिकु मैसेज हूंदो आहे। ही हाणे लेवल 51 खां खाधो ॾियणु शुरू कंदा आहिनि। ही जेतिरो लेवल हेठि वेंदा आहिनि त ओतिरी ई माण्हुनि जी हालत उते ख़राब हूंदी आहे। इलाही माण्हू मारियल हूंदा आहिनि। हिकु लेवल ते बजणा हूंदा आहिनि जेके नेहरू खे चाकू हणी मारींदा पिया आहिनि। गोरेन ऐं भारत उनखे बचाइण वेंदा आहिनि ऐं हिकु माण्हू तलवार सां भारत जो पेट कटे छॾींदो आहे ऐं ॿियो माण्हू गोरेन खे इलाही मारींदो आहे। तॾहिं भारत ॿिन्ही खे मारे छॾींदो आहे ऐं गोरेन सां गॾु प्लेटफॉर्म ते चढ़ी पवंदो आहे। हिन लड़ाई खां पोइ हिन ॿिन्हिनि जी हालत इलाही ख़राब हुई। लेवल 52 ते हूंदा आहिनि पर प्लेटफॉर्म उते न बीहंदी आहे ऐं प्लेटफॉर्म इलाही हेठि वेंदी पई आहे ऐं ही लेवल 338 ते मौजूदु हूंदा आहिनि ऐं उतां प्लेटफॉर्म तां ही ॿई लही पवंदा आहिनि। तॾहिं ॾिसूं था त प्लेटफॉर्म हेठि हली वेंदी आहे ऐं उते वरी ॾिसूं था त हिकु नंढड़ी छोकिरी हूंदी आहे। गोरेन हुनखे ॾिसी सम्झी वेंदो आहे त इहा नेहरू जी धीउ आहे। नंढड़ी इलाही बुख में हूंदी आहे, इन करे हिनखे पेना कोटो खाराए छॾींदा आहिनि। वरी ॾिसंदा आहियूं त ट्रीमागासी गोरेन खे अची चवंदो आहे त उहा ई छोकिरी मैसेज आहे। उन खां पोइ गोरेन भारत खे उथारींदो आहे पर भारत जो इलाही रत वहण जे करे हुनजी मौत थी वेंदी आहे। उन खां पोइ प्लेटफॉर्म हिननि जी लेवल ते ईंदी आहे त हू हुन प्लेटफॉर्म ते नंढड़ी खे वठी वेंदो आहे ऐं ॾिसूं था त प्लेटफॉर्म इलाही हेठि वञी रही आहे। तॾहिं ट्रीमागासी उते अची वेंदो आहे। ट्रीमागासी गोरेन खे चवंदो आहे त तूं मैसेज न आहीं बल्कि नंढड़ी मैसेज आहे ऐं गोरेन ट्रीमागासी सां गॾु हलियो वेंदो आहे। पोइ ॾेखारे वेंदो आहे त प्लेटफॉर्म ते उहा नंढड़ी हूंदी आहे ऐं हू तेज़ी सां मथे प्लेटफॉर्म वेंदो हलियो आहे ऐं फिल्म इते ई ख़तम थी वेंदी आहे।